नाज़रीन, हैदराबाद के मुख्तलिफ इलाइक़नि में 12 का 16 कलाकनि ताईं बिजली लोड शेडिंग के सबब शहरी सख्त अज़ाब में मुब्तला आहिनि। उन हवाले से वधीक अपडेट करे रहियो आहे वीडियो लिंक ते मौजूद मेहरान टीवी जो रिपोर्टर मुदस्सर अब्बास। जी मुदस्सर, छा अपडेट सही? मुदस्सर, कहिड़ा तफ़सील आहिनि? हैदराबाद भरपास शहर के मुख्तलिफ इलाइक़नि में हेस्को पारां गैर ऐलान लोड शेडिंग जो सिलसिलो जारी आहे। जंहिं सबब जेके शहरी आहिनि उहे सख़्त परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। जंहिं सबब ज़िंदगी जो कारोबार आहे उहो बिल्कुलु मफ़लूज थी चुको आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां, हैदराबाद जो तालुको कासमाबाद आहे। उन जा जेके मुख्तलिफ इलाइक़ा आहिनि, बहदत कॉलोनी, अनवर विलाद, ईदी कोट, सहरिश नगर समेत जेके मुख्तलिफ इलाइक़ा आहिनि, उते 12 खां 14 कलाक बिजली गैर ऐलान लोड शेडिंग कई वञे। जॾहिं तालुको लतीफ़ाबाद आहे, उन जा मुख्तलिफ इलाइक़ा आहिनि। हुसैनाबाद, लतीफ़ाबाद 4 ऐं 5 10 जेके नंबर आहिनि, उनमें बि 14 खां 16 कलाक बिजली मुख्तलिफ आहिनि। 12 खां 14 उन जे मुख्तलिफ इलाइक़ा आहिनि। हुसरी ऐं उन खां अलावा जेके ॿिया इलाइक़ा आहिनि, उते भी 12 खां 14 कलाक बिजली की गैर ऐलान जेका लोड शेडिंग है वो जारी है। जंहिं सब शहरी आहिनि वो हींअर सख़्त ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। जॾहिं त ज़िंदगी जो कारोबार है वो भी बिल्कुलु मफ़लूज थी चुको है। मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त बिजली की गैर ऐलान लोड शेडिंग सबब शहर में पानी जो बहिरान पिणु पैदा थी वियो आहे। इन सिलसिले में मुंहिंजी शहरनि सां ॻाल्हि ॿोल थी आहे। शहर जो चवण आहे त बिजली की लोड शेडिंग सबब जो ॾियण त जाल थियो आहे। शहरनि हेस्को समेत आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे शहर मां गैर ऐलान लोड शेडिंग जो ख़ात्मो करे शहरनि खे वधीक परेशान थियण खां बचाए वञे। जी ठीक है मुदस्सर, अपडेट करण लाइ अवां जी महिरबानी।